जेको आहे पंहिंजो साईं मोहम्मद बारन साहब जी तरह ते राति लिखियो वरी तबादी साईं आया जज़ाकल्लाह सुभान अल्लाह। अर्ज़ कया त दीदार दिलरुबा खां मथे कुझु बि कोन आहे। दीदार दिलरुबा खां मथे कुझु बि कोन आहे। अहमद त मुजतबा खां मथे कुझु बि कोन आहे। हर दो जहां में ख़ासि फ़क़ति उन जी ज़ात आहे। सोने त मलका खां मथे कुझु बि कोन आहे। हर दो जहां में ख़ासि फ़क़ति उन जी ज़ात आहे। सोने त मलका खां मथे कुझु बि कोन आहे। अदरियूं परनि तगीच ऐं सहरा नबीअ जा थियूं। अदरियूं परनि तगीच ऐं सहरा नबीअ जा थियूं। तक़रीब आमना खां मथे कुझु बि कोन आहे। आयो रबी माह जनम ईद अहमद आहे। आयो रबी माह जनम ईद अहमद आहे। दाई त हलीमा खां मथे कुझु बि कोन आहे। महफ़िल मिठी ऐं ख़ासि महफ़िल हबीब जी। महफ़िल मिठी ऐं ख़ासि महफ़िल हबीब जी। मीलाद इज्तिमा खां मथे कुझु बि कोन आहे। ऐं रब पाण तो दुरूद मोहम्मद मथां पढ़े। रब पाण तो दुरूद मोहम्मद मथां पढ़े। मीलाद मुस्तफ़ा खां मथे रब पाण तो दुरूद मोहम्मद मथां पढ़े। मीलाद मुस्तफ़ा खां मथे कुझु बि कोन आहे। कोनो मक़ाम में गूंज थी जंहिंजे ॼमण जी आहे। कोनो मक़ाम में गूंज थी जंहिंजे ॼमण जी आहे। रब जे तो नाता खां मथे कुझु बि कोन आहे। महमूद मुस्तफ़ा जो ही तारिक मक़ाम आहे। मुस्तफ़ा जो ही तारिक मक़ाम आहे। फिरदौस जे अता खां मथे दीदार दिलरुबा खां मथे कुझु कोन आहे। अहमद मुजतबा खां मथे कुझु